अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मोहम्मद पहर शामिल करूं था हिन वक्त जो खबरूं। नासिक गंबट में पाण के मसीहा सॾाईंदड़ गम्स अस्पताल जो डायरेक्टर रहीम बख्श भट्टी ऐं डॉक्टर अब्दुल कयूम मेमण पाण में विड़ी रहिया आहिनि। सिंध ऑनलाइन टीवी जी स्पेशल रिपोर्ट मौजू पाण के ग़रीबन जो एदी सॾाईंदड़ डॉक्टर रहीम बख्श गरीब मरीज़न के सरेआम कच्चूं ॻाल्हियूं ॾींदो रहे थो, जीअं अॼु संदसि ही डिक्टेटर वारो रवैयो ॾिसो था। हिन मौसूम जो इहो रवैयो आम माण्हू सां अहिड़ो ई हूंदो आहे। हिन वीडियो में अवां गौर सां ॾिसी ऐं ॿुधी सघो था त तव्हांखे ही विढ़ंदड़ ॿई डॉक्टर लॻनि था या ॿियो कुझु। अफ़सोस सां चवणो पवे थो त लिखियल पढ़ियल डॉक्टर ऐं संदन कम ॾिसो त हिक ॿिए जी ॼूंडापट कीअं करे डॉक्टरी पेशे खे लॼाए रहिया आहिनि। गम्स जे डायरेक्टर रहीम बख्श भट्टी ऐं डॉक्टर कयूम मेमण जा हाल ही आहिनि त पाण में ईअं विढ़नि था त आम माण्हूअ सां कहिड़ो लगाव कंदा हूंदा। वधीक वीडियो खे ॾिसी शेयर कंदा हलो त जीअं संदन 2 रुपयो चेहरो अवाम वारो रखी सघिजे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।